नाज़िर नवकोट में टाउन अमले जी नाअहली सबब जो नेट जो निज़ाम मुकम्मल तौर तबाह थी वियो आहे, जे सबब शहर अंदर गंदगी जा ढेर लॻल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था हनीफ गर्गेस जी ही रिपोर्ट। असां नवकोट जे सेंट्रल बाज़ार में आहियूं, जेको इंतज़ामी तौर ज़िले में अचे थो। हिन कॉलोनी में जेको आहे सो गुज़िरियल 2 महीननि खां सफ़ाई न थी आहे ऐं गटरनि जो पाणी जेको आहे सो रोडनि रस्तनि ते तलाउनि जो ॾेख ॾेई रहियो आहे। हिते जेके मौजूदु संतोर वासी आहिनि हिननि खां पुछंदासूं कि कहिड़ो मसइलो आहे। अॼुकल्ह भंगी न हुअण जे सबबु तमामु घणा परेशान आहिनि। असां वटि अॻे हिकिड़ो भंगी हो जेको तक़रीबन महीनो ॾेढ थी वियो आहे, रिटायर थी वियो आहे। हींअर को बि भंगी कोन्हे असां वटि जो असांजी नाली का साफ़ करे। बाक़ी उनजी हिकिड़ी वाइफ आहे, उहो सिर्फ़ु ॿुहारी कढण लाइ उहो ईंदी कोन्हे, उन जेको मुंहुं बंदो पियो। हाणे उहो सिर्फ़ु अचे थो, किथे ॿुहारी कढे थो, किथे कोन थो कढे। धारणा नथा आणूं त पोइ कमु कोन थिए, जंहिंजे करे असां महिरबानी करे हिनखे चवंदा वॾे अफ़सरनि खे त महिरबानी करे असांखे भंगी ॾियणा वञे। असां सिर्फ़ु हिकिड़ो मुलाज़िम जेको गुज़िरियल 2 महीननि खां रिटायर थी चुको आहे ऐं उहो रिटायरमेंट खां पोइ असांजो इहे जेके नालियूं आहिनि इहे फुल थी ओवर थी, असांजे गिलियुनि में पाणी बीह चुको आहे ऐं असां अच वञ जे हवाले सां असां ॾाढा तकलीफ़ में आहियूं। असां काफ़ी दफ़ा TMO साहब खे ऐं असां काफ़ी दफ़ा मेश मलानी साहब अरफा लुतलवा साहब खे बि असां इल्तिजा कई आहे त असांजो मेन मसइलो, असांजो बुनियादी मसइलो इहो असांजो हल करे ॾिनो वञे। असांजे संतोर फॉरम सिर्फ़ु इहो हिकिड़ो नालियुनि जो मसइलो न आहे, असां हिते पाणी जो बि वॾो मसइलो आहे। असां हिते जर जो पाणी खारो आहे, उन पीअण सां असांजे तक़रीबन संतोर फार्म में 70% पेट जूं मुख़्तलिफ़ बीमारियुनि में माण्हू मुब्तला आहिनि। तो असां काफ़ी दफ़ा असां इल्तिजा बि कई त असांखे मिठो पाणी बि ॾिनो वञे। ऐं पाण DC वटि दरख़्वास्त खणी वियुसि, DC साहब चयो ऐं फलाणे ॾींहुं फॉरवर्ड थो करे, फलाणे ॾींहुं ॿुधायां थो, अञा ताईं को ख़र्ते न निकिरी चुको आहे। कैमरामैन सईद खान चांडियो सां गॾु मोहम्मद हनीफ गुरगेस, मेरा TV नवकोट।